बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पाण क्लास 6 जी सिंधीअ जो सबक़ नंबर 14 पढ़ंदासीं, जंहिंजो उनवान आहे आसमान। हाणे हीउ जेको आसमान आहे इहो लिखियो आहे किशन चंद बेवस। किशन चंद बेवस जेको सिंधी ॿोली जो तमामु मशहूरु शाइर, अदीब ऐं उस्तादु पिणु हो, ऐं हुन जो शुमार जेको आहे उहो जदीद शाइरीअ जे अहम शाइरनि में थिए थो। संदसि मुख़्तसर तारीफ़ इहा आहे त संदसि नालो किशन चंद हो ऐं बेवस हुन जो शाइराणी तख़लस हो। संदसि पैदाइश जेका थी उहा 25 फरवरी 1885 शिकारपुर में थी, ऐं हुन जी वफ़ात जेका आहे उहा 23 नवंबर 1947 ईस्वी में थी। मुंहिंजी पहिरीं ॿुधायो त पाण उस्तादु बि हो, शाइर बि हो, अदीब हो। हिन जी शाइरी जी जेके ख़ासियतूं हुयूं, जेके ख़ुसूसियतूं हुयूं, हिकिड़ो त हिन जी शाइरी तमामु सादी हुई, आम फ़हम हुई, ॿार बि सम्झी वेंदा हुआ, सलीस हुई, आसान ॿोलीअ में लिखियलु हुई। हुन जो जेको मैसेज हूंदो हो पंहिंजे वतन सां मुहबत करणु, अख़लाक़ी तइलीम ॾियणु, माना तइलीम जे बारे में हुन जी तमामु घणी शाइरी आहे। ऐं सिंधी अदब खे नए अंदाज़ जी शाइरी हिन शाइर ॾिनी। तंहिं करे हीउ बि जेको हिन जो बैत आहे आसमान जे हवाले सां, हीउ दरअसल आसमान जा जेके नज़ारा ॾिसे थो उन ते पंहिंजी हैरत जो इज़हार करे थो। पोइ आसमान खां ई मुख़ातिब थी हिन सॼे बैत में मुख़ातिब थिए थो। आसमान जूं मुख़्तलिफ़ रमज़ूं जेके आहिनि, रमज़ूं उहे सभु बयानु करे थो, ख़ासियतूं, ऐं उन ते हैरान बि थिए थो। ऐं पोइ आसमान खां मुख़ातिब थी ही ॿुधाए थो त हीउ तमामु इंट्रस्टिंग पोइम आहे। उमेद त ॿारनि में दिलचस्पी वठंदा। कोशिशि कंदासीं त हीउ तरन में पढ़ूं, सुहिणे अंदाज़ सां पढ़ूं ऐं सम्झूं त हिन जो मैसेज छा आहे। त पाण अॻियां शुरूआति करियूं था। सबक़ 14 आसमान। हाणे छा थो पहिरीं आसमान खे चवे थो कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो। हाणे हिनखे ॻाल्हि सम्झ में कान पई अचे। चए थो त आसमान तूं कहिड़े हाल ते थो हलीं, माना तुंहिंजी चाल आहे जेका हलत चलत आहे उहा बि सम्झ खां ॿाहिरि आहे। मूं सां न ॻुझ सलीं थो। ॻुझ माना राज़, सलीं माना मूंखां सलणु, इन जो मतिलबु आहे मूंखां शेयर करणु। मूं सां न ॻुझ सलीं थो, ऐं मूंखे को तुंहिंजो राज़ ॿुधाई बि कोन थो, सलीं बि कोन थो। पाणा परे झलीं थो, ऐं मूंखां तूं तमामु घणो परे वञी बीठो आहीं, माना मुंहिंजे वेझो बि कोन आहीं। ए आसमान नीला तारनि संदा वसीला। वरी चए आसमान खे पुकारे चए थो त नीला आसमान, माना इहो जेको स्काई ब्लू, तारनि संदा वसीला, जंहिं ते तारा आहिनि, माना तारनि जो वसीलो आहे इहो। हाणे इन में सॼो उन आसमान खां इहा ॻाल्हि पुछे थो, माना हैरत मां चए थो त राज़ ॿुधाई बि कोन थो ऐं तुंहिंजूं अजीब रांदियूं आहिनि। हाणे अॻियां वरी छा थो चवे, हाणे कुझु करिश्मा थो बयानु करे। चए थो त तेज़ी नज़र निहारी धरतीअ ते बाहि ॿारी। हाणे आसमान खे चए थो जेॾीमहिल तूं नज़र तेज़ कंदो आहीं, माना जेॾीमहिल सिजु तेज़ चमकंदो आहे, ठीकु आहे। हाणे केॾी महिल चए थो त तुंहिंजी नज़र जेका आहे न उहा तेज़ हूंदी आहे, केॾी महिल झकी थी वेंदी आहे। चए थो त जेॾी महिल तुंहिंजी नज़र तेज़ हूंदी आहे, तेज़ी नज़र निहारी धरतीअ ते बाहि ॿारी, पोइ धरती जहिड़ी बाहि लॻी पई हूंदी आहे, माना केॾी गर्मी हूंदी आहे जो माण्हू ॿाहिरि निकिरी बि कोन सघंदो आहे। त हिन जो इशारो उन ॾांहुं आहे, ठीकु आहे। वरी चए थो माठी निगाह सां ठारी। वरी जॾहिं तुंहिंजी थधी नज़र हूंदी आहे, माना तुंहिंजी तेज़ नज़र कोन हूंदी आहे, माठी निगाह सां निहारी, जॾहिं उन निगाह खां निहारी थो, नज़र सां निहारी थो या ॾिसी थो हेठि खीर हारी, माना हीअ राति जो मंडलर थो बयानु करे। त पोइ जेॾीमहिल झको थी वेंदो आहे या झुड़ाली मौसम, त पोइ हेठि थधी थधी रोशनी ईंदी आहे, माना खीर जहिड़ी, ऐं उन में का बि तेज़ी न हूंदी आहे। हाणे अॻियां वरी चए थो तुंहिंजा ई नेण न्यारा, माना हीअ चए थो त तुंहिंजूं जेके अखियूं आहिनि, छाकाणि त केॾीमहिल तेज़ आहिनि, केॾीमहिल माठियूं आहिनि, थधियूं आहिनि, हीअ तुंहिंजा ई नेण न्यारा जेके आहिनि, अखियूं जेके आहिनि, नेण माना अखियूं, न्यारा आहिनि माना अजीब आहिनि, सिज चंड नाम वारा, ऐं सिज चंड वारा आहिनि, वॾा नाले वारा आहिनि। हाणे अॻियां वरी इहा जेका रांदि आहे आसमान, जेका पंहिंजो रंग मटाए थो, केॾी महिल बारिश थो करे, केॾी महिल तेज़ उस निकिरियो अचे,
केॾी महिल वरी थधी छांव थियो वञे। हाणे इन खे कंपेयर करे थो अॻी मिसरा में, चए थो वासिंग फण पटनि था। वासिंग चइबो आहे कोबरा नांग जेको हूंदो आहे वॾो, फण पटनि था। हाणे इहो फण छा हूंदो आहे? वासिंग माना नांग जो क़िस्म आहे, वॾो नांग कोबरा। ऐं फण वरी चइबो आहे नांग जॾहिं जोश में ईंदो आहे, जॾहिं मस्तीअ में ईंदो आहे, त उन जो जेको आहे न मुंहुं सॼो फैलिजी वेंदो आहे, पखिड़िजी वेंदो आहे। माना उनखे चइबो आहे फण कढी बीठो आहे नांग। माना जेॾीमहिल नांग मस्तीअ में ईंदो आहे। ऐं फण जो ॿियो मतिलबु आहे त लॻड़ जी चोटी जेका हूंदी आहे, क्या लॻड़ तव्हां ॾिठो हूंदो, उनजी आख़िरी जेका चोटी हूंदी आहे उनखे बि फण चइबो आहे। पर हिते फण माना नांग जो जेको वॾो वात आहे, जेॾीमहिल मस्तीअ में अची नांग उहो फण कढंदो आहे। वासिंग फण पटनि था, चए थो जेको वासिंग नांग आहे उहो जेॾीमहिल फण पटनि था, उहो मुंहुं खोलीनि था, हिक ॿिए सां मण मटनि था। हाणे वासिंग नांगनि जी वरी रांदि कहिड़ी हूंदी आहे? हिक ॿिए सां मण मटींदा आहिनि। हाणे इहो मण छा हूंदो आहे? दरअसल वासिंग जेको नांग आहे उन जे मथे मां जेॾीमहिल मस्तीअ में हूंदो आहे त हिकिड़ी लसी टिकी निकिरंदी आहे नंढड़ी, जेका कंहिं बि नांग जे ॾंग ते रखबी आहे त पोइ उनजो ज़हर चूसे उहो कढी छॾींदी आहे। त हाणे हुनजी इहा रांदि हूंदी आहे त वासिंग फण पटनि था, माना जेॾीमहिल फण पटनि था ऐं हिक ॿिए सां मण मटनि था, माना इहा हिनजी रांदि आहे, उहा मण पाण में मटीनि था। हाणे उहा रांदि वरी कीअं हूंदी आहे? कीअं सेघ में सघनि था, कीअं सेघ। हीअ हूअं कीअं लिखियलु आहे, पर छाकाणि त शाइरीअ में लाइनुनि जो तरनम बिहारण लाइ हिनखे कीअं कयो आहे। कीअं सेघ में सटनि था, सेघ माना जल्दी। ऐं उहो मण जेको मटींदा आहिनि उहो तमामु जल्दी जल्दी मटींदा आहिनि। चए थो कीअं सेघ में सटनि था, कीअं जल्द में झटनि था, माना जल्दी में हेठि बि केराईंदा आहिनि ऐं वरी झटींदा बि आहिनि। हेॾे कंपेयर कयो आहे उन रांदि खे आसमान जी रांदि खां। चए थो अहिड़ियूं अजीब रांदियूं, तो बि अहिड़ियूं जेके अजीब रांदियूं आहिनि उहे किथां आंदियूं आहिनि किथां तो आंदियूं, तो किथां आंदियूं आहिनि। माना हिनखे सॼी आसमान जे जेके रमज़ूं आहिनि, जेके आसमान जा करिश्मा आहिनि, उन्हनि ते हैरान थिए थो। हाणे अॻी मिसरा बि तमामु इम्पॉर्टेंट आहे, भली आहे। अॻियां वरी मींहं वारी मौसम जेका आहे उन ते ई लिखियो आहे। छा थो चए? चए थो गजगोड़ जीअं गजे थी। माना जेॾीमहिल गजगोड़, हाणे मींहुं हूंदो आहे जॾहिं, त पोइ तव्हांखे ख़बर आहे त आवाज़ ईंदा आहिनि, टिड़काट ईंदा आहिनि। चए थो गजगोड़ जीअं गजे थी, माना गजगोड़ उहा जेका थींदी आहे मुरलीअ जी धुम अचे थी। पोइ वरी छा हूंदो आहे? माना हिकिड़ो त ठका वारा आवाज़ हूंदा आहिनि, ॿियो वरी मुरलीअ जी धुम अचे थी। हीअ वरी खिवण जो जेको आवाज़ु थींदो आहे, टिड़क टिड़क कंदा आहिनि, हीअ वरी उन ॾांहुं इशारो थो करे। उहा वरी हिनखे मुरलीअ खां थो कंपेयर करे, जेका माना नांगनि वारो जेको हूंदो आहे उनखे जेको मुरलीअ जी आहे उन खां चए थो त मुरलीअ जी धुम अचे थी। पहिरीं गजगोड़ थींदी आहे, पोइ खवण वरी मुरलीअ वारनि खां वॼंदी आहे। ऐं अॻियां वरी छा थो चए? नांगण खिवण नचे थी। हाणे तव्हांखे ख़बर आहे त खिवण जेका आहे ज़र ईंदी आहे ज़र वेंदी आहे, माना नांगण वांगुरु ॼण त नचंदी पई आहे। नांगण खिवण अचे थी, लहरियूं हणी नचे थी। माना नांग वांगुरु इहा टेड़ी मेड़ी थियल उहा खिवण ईंदी आहे ऐं लहरियूं पई हणंदी आहे। केॾी महिल ईंदी आहे, केॾी महिल वेंदी आहे, केॾी महिल हुन पासे थींदी आहे, केॾी महिल, माना हीअ उनखे चए थो त जीअं नांग माना लहरियूं हणी नचनि था, तीअं तूं बि माना ईअं नचंदी आई। नांगण खिवण अचे थी, लहरियूं हणी नचे थी, ऐं लहरुनि सां उहा खिवण नचंदी आहे। तुंहिंजो अंदरि छिॼे थो, अॻियां वरी इम्पॉर्टेंट आहे। पोइ वरी छा थींदो आहे? खिवण ईंदी आहे, गजगोड़ ईंदो आहे, झुड़ थींदो आहे, पोइ अचानक तुंहिंजो अंदरि छिॼी पवंदो आहे। माना जंहिंमहिल ककर फाटंदा आहिनि तो ककरनि मां मींहुं वसंदो आहे, रूअंदे भिंजर भिॼे थो। पोइ वरी कंपेयर थो करे भिंजर। हाणे भिंजर छा हूंदो आहे? हिकिड़ो त पिंबड़ियुनि खे चइबो आहे, अखियुनि जूं जेके पिंबड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे बि चइबो आहे। पर हिते भिंजर हीणूं या कमज़ोर। हाणे वरी माना इन जो मतिलबु आहे त जेके कमज़ोर माण्हू आहिनि, जिन जा घरनि जूं छतियूं कमज़ोर आहिनि, उहे थोरो ख़ौफ़ में पवंदा आहिनि। रूअंदे भिंजर भिॼे थो, ऐं पोइ हू माना ख़ौफ़ में उन्हनि जो भिंजर जेको आहे उहो कमज़ोर माण्हू जेके आहिनि उन्हनि जूं पिंबड़ियूं अखियुनि जूं उहे भिॼी पवंदियूं आहिनि, माना उन्हनि खे डपु वराए वेंदो आहे। त हिन जो सॼो कॉन्सेप्ट हिननि लाइनुनि जो इहो आहे त जेको आहे मींहुं कीअं वसे थो, उनखे छाखां ई कंपेयर करे थो, त हीउ सॼो उन पसे मंज़र में हीअ मिसरा लिखियलु आहे। हाणे अॻियां वरी छा थो चए?
चए थो सुहिणा लॻड़ सदाई थो इंड लठ जान ठाहीं। हाण वरी चए थो त इंड लठ जेका थींदी आहे मींहं खां पोइ उहा वरी लॻड़ वांगुरु हूंदी आहे रंगा रंगी, थो इंड लठ जान ठाहीं। सुहिणा लॻड़ सदाई थो इंड लठ जान ठाहीं, माना इंड लठ जेका हूंदी आहे उहा लॻड़ वांगुरु हूंदी आहे, बादल मथां उॾाईं ऐं उहा वरी बादलनि जे मथां हूंदी आहे। चए थो छा रांदि थो रचाईं, माना कहिड़ी रांदि पियो रचाईं, माना सॼी सेटिंग थो करीं हिकिड़ी अजीब रांदि जी आसमान खे। चए थो छा सुबुह सोन ॾंगी। हाणे सुबुह जो जेको हूंदो आहे, हाणे माना आसमान जो रंग बि जेको बदिलबो रहिबो आहे। सुबुह जो जेको हूंदो आहे ॾंगी हूंदो आहे, माना सोन ॾंगी छा कबो ॾंगी माना सोन जो हिकिड़ो तमामु सुठो क़िस्म सम्झो वेंदो आहे। ऐं माना जेका चांदीअ वांगुरु चए थो त माना सुबुह जो तुंहिंजी रोशनी चांदीअ वांगुरु हूंदी आहे, छा शाम लाल रंगी। ऐं शाम जो तव्हांखे ख़बर आहे आसमान जेको आहे उहो लाल थी वेंदो आहे, थोरो ॻाढ़ाण ते थी वेंदो आहे, तव्हां नोट कयो हूंदो। त चए थो त सुबुह जो हिकिड़ो रंग हूंदो आहे तुंहिंजो, ऐं शाम जो तुंहिंजो ॿियो रंग हूंदो आहे। हिन खे वरी उन सां कंपेयर थो करे, हीअ सम्झो त इंड लठ वारो वरी जेको करश्मो आहे आसमान जो उन खे बयानु कयो आहे। माना हिन हर मिसरा में मुख़्तलिफ़ शयूं बयानु कयूं आहिनि। गजगोड़ वारो माना जेको मींहं वारो इंड लठ वारो। हाणे वरी हेठि बि तमामु अहम मिसरा आहे, त इन में वरी छा थो चवे। चए थो हिकिड़ो ॿियो तुंहिंजो करश्मो आउं तोखे ॿुधायां थो। चए थो धरतीअ सां सिर घसाइण, ॾूरां रुॻो पसाइण। चए थो परियां खां जेॾी महिल पाण बीठा हूंदा आहियूं कंहिं रेगिस्तान में या किथे बि तव्हां बीहंदा कंहिं रोड ते, सिधे रोड ते, त तव्हांखे लॻंदो ईअं त धरतीअ सां सिर घसाइण, त आसमान ॼण त धरतीअ ते लथो पियो आहे। ठीकु आहे, ॾूरां रुॻो पसाइण, ॾूरां माना दूर खां परे खां, रुॻो पसाइण माना ईअं महसूसु कराइण। माना परियां खां जेॾी महिल इंसानु बीठो हूंदो आहे उनखे लॻंदो आहे त जेको आसमान आहे उहो धरतीअ सां सिर पियो घसाए। दोखो नज़र खिलाइण, पर चए थो इहो कंदो तूं दोखो आहीं। दोखो नज़र माना असांजी नज़र खे तूं दोखो ॾींदो आहीं। ऐं भूरड़ा भुलाइण, भूरड़ा भुलाइण माना जेके सादा माण्हू आहिनि, माना असां त सादा माण्हू आहियूं न, चए थो उन्हनि खे तूं भुलाए छॾींदो आहीं। उहो कीअं भुलाईंदो आहीं, असांखे लॻंदो आहे परियां त तूं सफ़ा ज़मीन ते हेठि अची लथो आहीं। पोइ वरी छा चवंदो आहे, तोॾां भॼां मां जीअं थो, माना तोॾां जीअं भॼी थो अचां। यार इहो आसमान जेको आहे इहो ज़मीन ते लथो पियो आहे ऐं भॼी वञी इन आसमान खे हथु थो लाहियां, बेवस भॼी तूं तीअं थो। चए थो जीअं ई आउं तुंहिंजे वेझो थो अचां भॼी भॼी त आउं तोते हथु थो लाहियां, बेवस माना इहो शाइर जो तख़ल्लुस आहे, भॼी तूं तीअं थो, तीअं वरी तूं मथे थो हलियो वरी। माना असांखे बि इहो महसूसु थींदो आहे न, परियां खां बीठा हूंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे त आसमान जेको आहे उहो बिल्कुलु ज़मीन ते अची लथो आहे, पर दरअसल इहो हूंदो कोन्हे। वञी वेझो ॾिसंदा आहियूं त आसमान त ओतिरी डिस्टेंस ते हूंदो आहे। तंहिं करे हीउ सॼो जेको बैत आहे इहो आसमान जी जेके रमज़ूं आहिनि, जेके उन जा करश्मा आहिनि, आसमान जा जेके रंग आहिनि, उन्हनि ते ई शाइर किशन चंद बेवस लिखियो आहे। तमामु ख़ूबसूरत आहे। अॻियां पाण हिन खे तरनम सां पढ़ंदासीं ऐं उमेदु त जेॾीमहिल तव्हां घर में तरनम सां पढ़ंदा त तव्हांखे मज़ो बि ईंदो ऐं तव्हांखे ई सम्झ में सुठे नमूने सां अची वेंदो। कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो, मूं सां न ॻुझ सलीं थो, पाणा परे झलीं थो। ऐं आसमान नीला, तारनि संदा वसीला, कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो। तेज़ी नज़र निहारी, धरतीअ ते बाहि ॿारी, माठी निगाह सां ठारी, थो हेठि खीर हारी। तेज़ी नज़र निहारी, धरतीअ ते बाहि ॿारी, माठी निगाह सां ठारी, थो हेठि खीर हारी। तुंहिंजा ही नेण न्यारा, सिज चंड तां नाम वारा, कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो। वासींग फण पटनि था, हिक ॿिए सां मण मटनि था,
कीअं सेघ में सटनि था, कीअं जल्द में झटनि था, वाह सींग फण पटनि था, हिक ॿिए सां मण मटनि था, कीअं सेघ में सटनि था, कीअं जल्द में झटनि था, अहिड़ियूं अजब ही रांदियूं आहिनि किथां तो आंदियूं, कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो, गज गोड़ जीअं गजे थी, मुरलीअ जी धुम मचे थी, नांगण खिवण नचे थी, लहरियूं हणी नचे थी, गज गोड़ जीअं गजे थी, मुरलीअ जी धुम मचे थी, नांगण खिवण नचे थी, लहरियूं हणी नचे थी, नांगण खिवण अचे थी, लहरियूं हणी नचे थी, तुंहिंजो अंदर छिजे थो, रुअंदे भिजर भिजे थो, कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो, सुहिणा लॻड़ सदाईं थो इंड लठ जान ठाहीं, बादल मथां उॾाईं, छा रांदि थो रचाईं, सुहिणा लॻड़ सदाईं थो इंड लठ जा ठाहीं, बादल मथां उॾाईं, छा रांदि थो रचाईं, छा सुबुह सोन ॾंगी, छा शाम लाल रंगी, कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो, धरतीअ तां सिर घसाइण, ॾूरां रुॻो पसाइण, दोखो नज़र खिलाइण, ऐं भूरड़ा भुलाइण, धरतीअ सां सिर घसाइण, ॾूरां रुॻो पसाइण, दोखो नज़र खिलाइण, ऐं भूरड़ा भुलाइण, तोॾां भॼां मां जीअं थो, बेवस भॼीं तूं तीअं थो, कंहिं हाल ते हलीं थो, कंहिं चाल ते चलीं थो, मूं सां न ॻुझ सलीं थो, पाणां परे झलीं थो, ऐं आसमान नीला, तारनि संदा वसीला, ऐं आसमान नीला, तारनि संदा वसीला।